भाई असां भागन वारा आहियूं जो रसूल बचपली जो अॻे बि असां में मौजूदु हो, हाणे बि असां में मौजूदु आहे ऐं सुभाणे बि मौजूदु हूंदो। सभा खां पहिरीं त इरशाद सुमरो ते हिननि ॿिनि किताबनि जी मुबारक। इरशाद सुमरो जॾहिं पंहिंजो कलाम मूं वटि खणी आई हुई, असल में नसीब जेका इहा ॻाल्हि कई त मां सिर्फ़ु सिंध नाज़िक ते मुहार लिखंदो आहियां, मूं संदसि किताब जो मुहार लिखियो आहे। ऐं पर इहा हक़ीक़त आहे त जॾहिं बि मूंखे असांजूं छोकिरियूं या भेनरूं पंहिंजो कलाम मूंखे मोकिलींदियूं आहिनि या लिखण लाइ चवंदियूं आहिनि त आउं वॾी ख़ुशीअ सां लिखंदो आहियां, उन्हनि खे हिमथाईंदो आहियां, उन्हनि खे सलाह ॾींदो आहियां। ऐं जॾहिं इरशाद सुमरो जॾहिं पंहिंजो स्क्रिप्ट मूंखे ॾिनो ऐं मूं हुनजो हिकु हिकु लफ़्ज़ पढ़ियो ऐं उन सां केतिरा मूं बहस कया ऐं मिसाल तौरु टेक्निक जे हवाले सां मूं हुनखे काफ़ी ॻाल्हियूं कयूं, पर हुन इहो चयो त आउं इहो बहर वतन या मातराऊं या उरूज़ इहो कोन ॼाणा, ऐं बसि जज़्बे सां लिखां। ऐं पोइ मूं हुनखे छॾे ॾिनो, मूं चयो आहे ठीकु आहे, जज़्बे सां लिखे थी। हाणे सुवालु इहो आहे त टेक्निक आहे छा? मिसाल तौरु आउं सदाईं इहो मिसाल ॾींदो आहियां त 11, 12, 13, 14, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18। हाणे इहो फैलियल फैल उर्द ते पूरो आहे त मात्राउनि ते सोरहनि मात्राउनि ते बि सुठो पूरो, पर इहो शेर न आहे। शेर सिर्फ़ु मात्राउनि या उरूज़ जे पाबंदियुनि जो नालो न आहे, जज़्बे ऐं अहसास जी बुनियादी ॻाल्हि आहे जेके चवनि था, ऐं उहो इरशाद बदिलाए हुन पाबंद शयूं बि आहिनि, नीम पाबंद बि आहिनि, आज़ाद बि आहिनि ऐं नसरी शाइरी बि आहे। सो जीअं तहमीना चयो त सियासत ऐं समाज हिक ॿिए खां अलॻि न आहिनि ऐं हर शाइर खे हसास हुअणु खपे। पर मूं जॾहिं इरशाद सुमरो सां जॾहिं इन सिलसिले में घणियूं ॻाल्हियूं कयूं त मूं ॾिठो हीअ कुझु वधीक ई हसास आहे। अॼु पंहिंजे भाउ जे विछोड़े जी मूं हुनजे मथां पहिरियों भेरो ॻाल्हि ॿुधाई आहे त शाइर कीअं जनम कीअं थो थिए, शाइर केतिरनि मरहलनि मां उहो गुज़रे थो, कहिड़नि ज़ाती ॾुखनि मां गुज़रे थो, को क़ौमी ॾुख ऐं क़ौमी जेके मसइला आहिनि उन्हनि में कीअं थो अचे, उन्हनि खे कीअं तव्हांजे आॾो पेश करे थो, इज्तिमाही लेवल ते उन्हनि खे कीअं थो खणे। इहो हिन किताब में तव्हां ॿई किताब पढ़ंदो तव्हांखे उहो मौजूदु आहे। ऐं इहो ज़रूरी न आहे त सिर्फ़ु मुआद लिखी असां पंहिंजो कमु पूरो करे सघूं, न, हुन मुआद खां पोइ जॾहिं किताब छपिजे थो त उन ते ॻाल्हाइणु खपे ऐं ॻाल्हायो वेंदो, यकीननि हुन किताब ते ॻाल्हायो वेंदो। किथां तव्हां ही किताब जी शाइरी जे किताब जी हिकिड़ी ख़ूबी इहा हूंदी आहे त तव्हां किथां बि हुनखे पढ़ो तव्हांखे हुन में गुम थी वञिणो पवंदो। मिसाल तौरु ही हिकिड़ो नज़्म आहे, ऐं सिंध अमर, ऐं सिंध अमर तुंहिंजे वजूद ते लिकी वार थियो, तुंहिंजी सींध ते सिंदूर बदिरां खून लॻो, ही गद्दार तुंहिंजा पुट चने सर नाव न लॻणा, दारियुनि खे लिखी ॾियनि पिया राति जी ऊंधाई में धरती, ही गद्दार दीदी गिदड़ जा अमर जा कनि पिया कई भाउ। इहो
जेका हक़ीक़त जेका इन चंद लफ़्ज़नि में ई नज़्म जी शुरूआती सुकून आहिनि, नज़्म काफ़ी तवील आहे, त सिंध जा मसइला एॾा मुंशियल, एॾा घणा, पंहिंजनि जा धारियुनि जा इन्हनि जा जेके पैदा थियल आहिनि, उन्हनि असांखे कहिड़े मोड़ ते आणे बीहारियो आहे। असांजो शाइर, असांजो अदीब तमामु घटि इन्हनि मसइलनि ते सोचे थो। हू त हाणे महबूबा जे नक जे फुलीअ में फासी पियो आहे या उन सॾीअ में अटकी पियो आहे, ॿिया सभु मसइला हुन खां विसरी विया। त इंतिहाई दर्दमंदी सां हिन किताब में शाइरी जेका कई वई आहे उहा इंतिहाई दर्दमंदी सां कई वई आहे। ऐं तव्हां पढ़ंदो तव्हांखे पंहिंजो दर्द महसूसु, दर्द जो छो अंत न आहे। मां लतीफ़ साईं चयो आहे त अचो सुरनि वारियूं पहिरियों सूर पचा, त इहो सूर, इहो दर्द, इहो तव्हां शाइरी कालिदास खां वठी लतीफ़ साईं ताईं, लतीफ़ साईं खां वठी सत्याल साईं ताईं, ख़लीफ़े नबी बख्श कासिम ताईं, सामजीअ ताईं, शिखयाल ताईं, तनवीर ताईं, ऐं मौजूदा दौर में इरशाद ताईं तव्हां पढ़ंदो त इहो हिकिड़ो मुश्तरका दर्द आहे सॼी इंसान ज़ात जो। ऐं असां इंसाननि खां अलॻि न आहियूं, पर असांजूं पंहिंजूं कुझु रीतियूं ऐं रवायतूं आहिनि। ऐं सिंधी समाज में वॾे में वॾो मसइलो जेकॾहिं केरु कंहिंखां पुछे त उहो इहो आहे त औरत खे इज़त ॾिए। जंहिं समाज में औरत जी इज़त न आहे उन समाज जो किथे बि इज़त न आहे। ऐं इन जो औरत खे अॻियां खणी अचणु, मथभरो करणु, हुनखे मान मथां मान मतिलबु ॾियण जो वॾे में वॾो असां शाइर इहा दलील जेको आहे छा साईं आहे, लतीफ़ साईं। जंहिं ससुए खे जदोजहद जी अलामत करार ॾेई छॾियो, जंहिं सुहिणीअ खे मज़ामत जी वॾी अलामत करार ॾेई छॾियो, जंहिं मारवीअ खे वतन दोस्ती जी अज़ीम तरीन अलामत बनायो, उञाण बनायो, सिंबल बनायो। सो बुनियादी ॻाल्हि इहा आहे त पंहिंजी औरतुनि जी इज़त करियो, हिक ॿिए जी मदद करियो, हिक ॿिए जा मसइला सम्झो। हिकिड़ियूं ॻाल्हियूं अहिड़ियूं आहिनि जेके ॻाल्हियुनि सां छुटनि थियूं ऐं असांखे विढ़ाइण वारा घणा आहिनि। हिन में सिंधी ॿोलीअ जे हवाले सां, सिंधी ॿोली तइलीमी कमीशन जेका शरीफ़ कमीशन जे हवाले सां जेको इशाद सोनो जो नज़्म आहे, हाणे ताज़ो उन जी वारदात जेका असांजे सिंध सरकार कई आहे उहा इहा कई आहे त NGV हाई स्कूल जेको सिंधी मीडियम जो कराची में वाहिद स्कूल वञी बचियो आहे, इहो बि NGO खे ॾेई छॾियो अथई, जेका पंजाब बेस्ट NGO आहे। ऐं उन्हनि सभ खां पहिरियों कमु इहो कयो आहे त सिंधी मीडियम ख़तमु करे छॾियो आहे। इहे सभु शयूं, इहे आहिस्ते आहिस्ते असांजो माण्हू जेको असांजा हथ वधे पियो, धारियो दुश्मन हूंदो आहे ऐं पंहिंजो कंदा, हू साम्हूं खां ईंदो आहे पुठियां करे ईंदो आहे। त इहे जेके असांजे पुठियां वेही असांखे भाषा ते वार था कनि, इन्हनि खे सुञाणो पवंदो। मां आख़िर में जेको बुमवार जेको लिखियो आहे उहो हुन जो हिकिड़ो हिसो जेको ॾिनो आहे उहो मां पढ़ी पंहिंजी जाइ वठंदुसि। इरशाद जे मौज़ूअनि खे सियासी ते नज़रअंदाज़ नथो करे सघिजे। हुन जी उहे तस्वीरूं गज़ाल जे गज़ालियुनि अखियुनि में, हीअ आहे प्यारो पाकिस्तान, धरतीअ सां नींहं निभाए, इस्लामी सोशलिज़म, बंगाली गोना, बलोची वधीक बोल्ड रचनाऊं आहिनि। उन्हनि में अहिड़ियूं ॻाल्हियूं अची वियूं आहिनि जेके असीं विसारे चुका आहियूं, बल्कि उहे असां लाइ अहमियत जे लाइक़ ई न आहिनि।
आज़ादी वांगुरु 1940, 1943, 1947, 1973 असां रुगो अंगनि वांगुरु आहियूं। क़ौम महज़ हिकु लफ़्ज़ आहे, चौधारी मर्द जी माठ मड़ियल आहे, उन में को आवाज़ु घुरे थो त उहो शाइर जो आवाज़ु ऐं उहो आवाज़ु इशाक सुनो जो आहे। महिरबानी। दोस्तों, ये असांजी महफ़िल जी सदारत जी सिर्फ़ इमदाद साईं जी तक़रीर जीअं असांखे यादि ॾियारियो त धारियो हमेशह धरती वासियुनि जो दुश्मन हूंदो आहे ऐं गदार पंहिंजनि मां निकिरंदो आहे। सो असांखे पंहिंजी अखि खुलियल रखणु घुरिजे, धारियुनि ते नज़र रखणु घुरिजे ऐं असांजी सिफ़ुनि मां जेके गदार उभिरनि था उन्हनि खे उते ई पाड़ा पटे उखेड़े तबाह बर्बाद करणो आहे। असांजी भेण इरशाद सियासी अॻवाननि जे हवाले सां केॾो सुहिणो ख़्यालु पंहिंजे हिकिड़े नज़्म में चयो आहे, मुंहिंजी काई पार्टी नाहे, मुंहिंजी काई पार्टी नाहे, जेको कंदो सिंध जे हक़नि जी ॻाल्हि, मुंहिंजी काई पार्टी नाहे, जेको कंदो सिंध जे हक़नि जी ॻाल्हि, भली हुजे को बि अॻवान झुकी कंदेसि हुनखे सलाह। असांजी सिंध जे वासियुनि जी जंहिंजी जेका पार्टी हुजे पर अवामी